दोस्तों हींअर मां मौजूदु आहियां टंडो आदम में ऐं हीअ ख़ूबसूरत बिल्डिंगूं ॾिसो। हीअ टंडो आदम जो शायदि मेन रस्तो न बि हुजे, पर हिन रस्ते सां बिल्डिंगूं इलाही आहिनि ऐं असां हिन शहर खां वाक़ुफ़ बि न आहियूं। इन जे लाइ हीअ ॾिसो तव्हां, तमामु ख़ूबसूरत मंज़र। ऐं हीअ शायदि टंडो आदम जो को पार्क आहे। कबूतर वण, निम जा वण इलाही लॻियल आहिनि ऐं हीअ शायदि इमाम बाग आहे। बहरहाल ही मार्केट आहे, सिर्फ़ु हिते मोटर साइकिलुनि जो सामान थो मिले, छो जो काफ़ी सारा आहे टायर नज़र था अचनि। हेॾां बैंकूं आहिनि ऐं ही मस्जिद आहे, छा आहे, शादी हाल आहे। अहमद प्लेस शादी हाल आहे। सो असां हिते टंडो आदम पिया घुमूं था ऐं इंजॉय कयूं था। ऐं ईद जो अॼु टियों ॾींहुं आहे। मेन जेको शहर आहे उहो साम्हूं ई साम्हूं शायदि नज़र अचे थो। ऐं अलहाज रेस्टोरेंट आहे, शायदि होटल आहे साम्हूं। ही पुलिस चौकी, मददगार ऐं ही स्कूल आहे टंडो आदम जो। शहर थोरो खुलासो आहे, वेकिरो आहे, इन लाइ घुमण में मज़ो थो अचे। ही टंडो आदम मेन चौक आहे शायदि टंडो आदम जो। असां किथे छांव ते बीहूं था, छो जो मंझंदि जा 2 थी रहिया आहिनि। मार्केटूं, हेॾां पार्क, टंडो आदम जा नज़ारा तव्हां ॾिसो। ख़ूबसूरत मंज़र आहे। मेन बाज़ार आहे, मेन बाज़ार में फ़र्श लॻल आहे। तालका म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर टंडो आदम।